नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त के ॼामशोरो मां ख़बर ॾींदा हलूं। काफ़ी अरसे खां ॼामशोरो जा बुनियादी मसला पीअण जो पानी, सेवरेज निज़ाम, रोड रस्तनि जी मरम्मत खां अलावा ॿियनि केतिरनि ई मसइलनि जे हल लाइ जदोजहद कमेटी ॼामशोरो पारां अॼु खां अलामती बुख हड़ताल शुरू कई वई आहे। कैंप ते ॼामशोरो जी सियासी, समाजी, अदबी ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि जे अॻवाननि पिणु शिरकत कई। अॻवान मोहम्मद कमराणी, NP खोसो, हक नवाज़ बहमाणी, ज़वार साबित अली जान सिंधी ऐं ॿियनि चयो त ज़िले इंतिज़ामिया ॼामशोरो शहर जे मसइलनि खे हल करण लाइ संजीदा न आहे। संदसि चवणु इहो त DC ॼामशोरो जी नाअहली जे करे समूरो शहर खंड रात बणिजी वियो आहे। शहर में के बि बुनियादी सहूलियतूं मौजूद न आहिनि। शहरी पीअण जे पाणी लाइ तड़पी रहिया आहिनि। सेवरेज निज़ाम न हुजण करे नालियुनि जो गंदो पाणी घरनि में दाख़िल थी रहियो आहे। हिननि वज़ीर आला सिंध ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खां मुतालबो कयो त ॼामशोरो शहर जा बुनियादी मसइला हल कराए ॾिना वञनि ऐं राशि DC ॼामशोरो खे उहिदे तां हटाए उन जी कयल करप्शन जी वास्तेदार इदारनि खां जांच कराए ईमानदार ऑफिसर मुक़रर कयो वञे, न त ॿी सूरत में ज़िले अंदर एहतियाजी सिलसिलो शुरू कयो वेंदो जेको मसइलनि जी हल ताईं जारी रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।